चंबड़ में कम्युनिस्ट पार्टी ऐं सिंध हारी कमेटी पारां मिसकीन पोरियतन सां गॾिजाणी कई वई। ॻोठ कादिर बख्श रुस्तमाणी में कोठायल गॾिजाणी में कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल कामरेड इमदाद काज़ी, सेक्रेटरी सिंध कम्युनिस्ट पार्टी कामरेड इकबाल, सिंध हारी कमेटी जे मरकजी अगवान कामरेड अरबाब रुस्तमाणी समेत पोरियतन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अगवाननि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त नंढनि आबादगारनि जे हिसे जो पाणी वॾा बासर ज़मींदार ॾाढ मुड़सी ऐं आपाशी अमले सां मिली भगत सां चोराए रहिया आहिनि। हुननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत बसर जो अघ किराए आबादगारनि खे कापारी धक रसायो आहे ऐं खेनि फसल ते कयल ख़र्च जो बि कर्ज़ी बणाए छॾियो आहे। आम माण्हू जी ज़िंदगी सां हिननि जो को तालुक़ कोन्हे को। ही IMF, वर्ल्ड बैंक ऐं दुनिया जे साम्राज्य मुल्कनि खे अवाम खां लुटे उन्हनि जा पेट पिया भरनि, उन्हनि जूं तिजोरियूं पिया भरनि। उन जे बदिले हिननि खे जेको आहे कमीशन मिले थी, हिसोपती मिले थी पई, हारीअ जो छा थो असरु थिए, नंढे आबादगार जो छा थो असरु थिए, मज़दूर जो कहिड़ो असरु थो थिए, आम माण्हू ज़िंदगीअ में कहिड़नि मसइलनि सां भोॻे रहियो आहे, उनजो गुज़र सफ़र थिए थो नथो थिए, उन सां हिननि जो को तालुक़ कोन्हे को। ऐं हीअ असां कम्युनिस्ट पार्टी सिंध हारी कमेटी जे तरफ़ां ॻोठाणियूं कचहरियूं करे माण्हुनि खे जेको आहे शऊर पिया ॾियूं। चंबड़ शुगर मिल है और टंडोला यार शुगर मिल है। इसमें यहाँ के इलाके के जो लोग हैं वो मज़दूर हैं और मैं समझता हूँ कि अभी मुझे पता चला कि यहाँ मीरपुर से भी हैं और फलान जगह से भी हैं। अच्छी बात है, लेकिन इंतज़ामिया को, मिल मालकान को, यहाँ के नौजवानों को जो है ना वो जो है तरजीह देनी चाहिए, उनको रोज़गार देना चाहिए। और साथ साथ यहाँ के जो आबादगार हैं, गन्ने के आबादगार हैं, उनके साथ जो मिलकर वो पहले भी हमने ये कहा कि बैठे हैं, उनका एतमाद बहाल करें और उनसे जो गन्ना लें वो उनको सही रेट दें, ताकि कम से कम यहाँ की जो मिलें चलेंगी तो वो उन मज़दूरों की जो तनख्वाह है वो यहाँ मार्केट में आएगी। असांजो जेको लोअर क्लास आहे उन जो ही रियासत उन जी जेका आहे सा धणी नथी थिए। उन जो सबबु इहो आहे त रियासत पंहिंजनि मसइलनि में फाथी पई आहे, पंहिंजनि मसइलनि में उलझी पई आहे, पंहिंजनि सियासी मसइलनि में। ऐं नतीजे तौरु जेको असांजी रियासत जो जेको हेठियों क्लास आहे, जेको ग़ुर्बत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे पियो, शायदि उन जी जेका कंडीशन ऐं हालत उहा थी वञे। जीअं इथोपिया में रुकार पवंदा आहिनि, उते जेके हालतूं थींदियूं हुयूं त असांजा जेके लोअर क्लास जा माण्हू आहिनि से इंतिहाई ॾुखियनि कैफ़ियतनि में पंहिंजो वक़्तु गुज़र कनि पिया। अगवाननि चयो त सिंध सूबे जो समूरो कारवांवार ज़राअत ते मुश्तमिल आहे, जंहिंखे हथ वठी तबाह करे ग़रीब हारियुनि खां जीअण जो हक़ खसियो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk